रब्बिल आलमीन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व मलजअना व मअवाना सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहले बैतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। सुभान अल्लाह। अल्लाह उहे आने, अल्लाह उहे आने यान जो असां खे ओ नहीं से सारींदे सिज न लहे तकींदे तनकाने जिन सां रूह रिहान से वाली करवे झिड़ा सोन सवाया सुपरी तोरिया तान तुरन्ने सोन सवाया सुपरी तोरिया तान तुरन्ने जन जो मेखो मन अंदरे चोरिया तान चुरन्ने से कीअं विसरन जिनखे सांझो मिसाह में। सुभान अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। निहायत वाजिबुल एहतराम बाबरकत महफिल में शरीक, निहायत लायके इज़्ज़त सदरे महफिल फाज़िले नौजवान मुजाहिदे मिल्लत हज़रत साईं हाफिज़ क़ारी असदुल्लाह क़ादरी खोसो साहिब सुभान अल्लाह दामत बरकातुहुल आलिया। ऐन बाबरकत महफिल जा सरपरस्त निहायत वाजिबुल एहतराम मुजाहिदे मिल्लत फ़ख्र अहले सुन्नत साईं जनाब हाफिज़ ज़ाहिद हुसैन जफरानी साहब दामत बरकातुहुल आलिया। ऐन महफिल जी सूह सिंगार हज़रत अल्लामा मौलाना साईं जमालदीन साहिब। अज जे बाबरकत महफिल जो मीज़बान असांखे तव्हांखे जंहिं हिते गॾु कयो आहे, अल्लाह ताला अज सदस जे मथां मेहरबान आहे। करीम रब्बुल आलमीन जो सदस जे मथां वॾो अहसान आहे। असांजो मुशफ़िक़ भाउ
रईसो मोहम्मद हसन खान महमदानी ऐं संदत जा मुआविनीन गोठाना भाउर प्यारी जमात सबूरी अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। दोस्तों ही गल जानी आहे महसूस थे पियो त ही मस्जिद उन सां गॾु ही का औताक आहे। ठीकु आहे इन शइ खे क़बूल कयोसीं। अवां ॻोठाणा भाउर हिते पहिरियों दफ़ो न आया हो, तव्हां ईंदा हो ऐं ईंदा रहंदासीं, लेकिन जेको ॾींहुं गुज़री वियो कल्ह के ॾींहं में हीअ औताक हुई ऐं सुभाणे वारे ॾींहं में बि हीअ औताक रहंदी, लेकिन अॼु ही जन्नत जे बागन मां हिकिड़ो बाग आहे। औताक नाहे बल्कि अॼु बहिश्त आहे, अॼु जन्नत आहे। अॼु तव्हां असां सभु जन्नत बहिश्त जे बाग में वेठा आहियूं। पोइ अॼु जो जेको ही सिलसिलो असांजो प्रोग्राम सजायो संवारियो ऐं सिंगारियो वियो आहे, उन जा ॿ हिसा त मूंखे ॿुधाया विया हुआ, पर लॻे थो त 4 हिसनि में ही सिलसिलो विरहाइजी सघिजे थो, जंहिंजो हिकिड़ो हिसो आहे असांजे तव्हांजे आका रहमतल लिल आलमीन हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बा सआदत मीलादुन नबी उर्स मुबारक सरकार जे निस्बतुनि जो सिलसिलो उहो त आहे ई आहे। उन सां गॾो गॾु अॼु अवां जे साम्हूं ही असांजो नंढड़ो शहज़ादो जंहिंखे अल्लाह जे पाक कलाम क़ुरान मजीद जे दस्तार जो ताज मथे ते रखियो वियो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह इंतिहाई ख़ुशी थी जो इन ई ॻोठ सां इन नंढड़े जो ताल्लुक़ आहे जेको अल्लाह जे क़ुरान पाक जो हाफ़िज़ बणियो आहे। इहो सिलसिलो बि अॼु जे हिन प्रोग्राम जो हिकिड़ो हिसो आहे ऐं अज़मत मुस्तफ़ा सां गॾु शान औलिया जो सिलसिलो बि इन प्रोग्राम में शामिल कयो वियो आहे। पर आख़िर में हिन प्रोग्राम सां ही जेको ताम पचे थो, देगियूं पचनि थियूं, जन भाइरनि ख़र्च कयो आहे, वॾी महिनत कई आहे, कोशिश कई आहे, उन्हनि जो ही कयल ख़ैर उर्स मुबारक जी तक़रीब में ही ख़ैरात फी सबीलिल्लाह, इहो बि अॼु जे प्रोग्राम जो हिकिड़ो हिसो आहे। कोशिश कंदासीं त कुझु लम्हनि में दस्तारे फज़ीलत क़ुरान करीम जो बरकतूं छा आहिनि, मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बरकतूं छा आहिनि ऐं अल्लाह वारनि जी ज़िंदगी ख़ुदा जे कामिलनि दरवेशनि सां जेको असांजो तव्हांजो ताल्लुक़ जुड़ियल आहे उनखे कीअं निभाइणो आहे, अल्लाह वारनि असांखे कहिड़े दग ते बीहारियो आहे ऐं उन खां पोइ ख़ैरात फी सबीलिल्लाह जिते पचंदी आहे, जिते वंडिबी आहे, जिते विरहाइबी आहे, खाइण वारा खाराइण वारा उन्हनि सां अल्लाह जो कहिड़ियूं महिरबानियूं आहिनि। बसि कुझु गुण ॻाईंदासीं, कुझु बरकतूं हासिल करे चुका हो, बक़ाया कुझु आहिनि। अचो त उन्हनि रहमतुनि ऐं बरकतुनि जे तरफ़ हलूं था। अवां सभिनी भाउरनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त अवां सभु गॾिजी रहमत वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ प्यार ऐं मुहब्बत सां पढ़ायो त ॿ ॻाल्हियूं प्यार मुहब्बत करे पोइ दुआ ख़ैर जी पढ़ंदासीं। गॾिजी सलाद समूरी पढ़ायो सभई गॾु। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अज़ीज़ाने मोहतरम, अल्लाह जे पाक कलाम क़ुरान मजीद फुरकान हमीद खे ॿुधण जे लाइ तूं असां गॾु थिया आहियूं। अल्लाह जो कलाम पढ़णु इबादत आहे, अल्लाह जे क़ुरान करीम खे ॿुधणु इबादत आहे, अल्लाह जे क़ुरान करीम खे ॾिसणु बि इबादत आहे। अॼु मुंहिंजा साईं करीम रब महिरबान थियो आहे जो असांजे हिन अंगण हिन अहाते जे अंदरि अॼु ही महमदानी भाउर उन्हनि पंहिंजे आका नबी सरदार जे उर्स मुबारक जी तक़रीब मीलाद शरीफ जे बरकतुनि सां गॾु असां तव्हांखे हिन जॻह ते गॾु कयो आहे। अल्लाह ताला फरमाए थो वनुनज़्ज़िल मिनल क़ुरआन मा हुवा शिफाउन व रहमतुल लिल मुमिनीन। क़ुरान तव्हांजे नाज़िल कयो थम, मुंहिंजो क़ुरान तव्हांजे लाइ शफ़ा बि आहे त तव्हांजे हक़ में रहमत बि आहे। अल्लाह जो सोनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे असहाबनि जी जमात जे तरफ़ तशरीफ़ वठी आया। हुज़ूर जी ज़ात पाक जीअं जो अचनि त मस्जिद शरीफ में जमात वेठी आहे,
कायनात जा सरदार नबी रहमत वारा हो तो हुजूर नबी मस्जिद शरीफ में अचण सां सॾु करे पुछनि था त अब्दुल्लाह बिन मसऊद किथे आ। नबी सरदार पंहिंजी जमात खां पुछो त अब्दुल्लाह बिन मसऊद किथे आ, छो त अब्दुल्लाह जे नाले सां ॿिया बि केतिरा ई वेठा। सोने नबी सरदार जो हिकिड़ो सहाबी सगोरो हो, अल्लाह साईं उनखे 8 पुट ॾिना, पर 8 पुत्रनि जो नालो अब्दुल्लाह रखे। अहिड़े तरीक़े सां मौला हुसैन पाक जा 3 पुत्र हा, 3 पुत्रनि जो नालो अली रखियाई। अहिड़े तरीक़े सां मुंहिंजा भाउ हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद हुजूर सॾु कयो त अब्दुल्लाह बिन मसऊद किथे आ। हथ अदब जा बदी कुंड मां उथी बीठो मुंहिंजा राणा, मां पेश ख़िदमत आहियां। सरकार फरमाइनि था अब्दुल्लाह अॼु मूं रहमत वारे नबी जी दिल घुरे थी पई। मिंबर रसूल ठहियल आहे, उथी इन मिंबर ते मथे चढ़ी वियो, अल्लाह जो क़ुरान पाक पढ़ी ॿुधाए। अॼु मां रहमत वारो नबी पंहिंजे जमात जे विच में वेही तुंहिंजो क़ुरान ॿुधंदुसि। तवज्जो कजो। अब्दुल्लाह अर्ज़ु कयो राणा क़ुरान तव्हां ते नाज़िल थियो आहे, अव्हां जे दर खां क़ुरान सॼी दुनिया खे मिलियो आहे। तव्हां जे मौजूदगीअ में पानीअ जे ॿार खे कहिड़ो हक़ आहे जो मथे वेहे तव्हां हेठि वेहो। हुज़ूर फरमाइनि था क़ुरान पाक ॿुधाइण वारे खे अल्लाह इज़त ॾिनी आहे। अॼु मां रहमत वारो नबी बि उनखे इज़त थो ॾियां। तो हेठि थियणो इहो बि इज़त जो सबबु आहे। जेतिरो हेठि थींदो ओतिरी इज़त उनखे वधीक मिलंदी। उच्च शरीफ जो हिकिड़ो बुज़ुर्ग हो, अल्लाह जो नेक सालिह वारो सैयद बि हुयो, आलिम बि हुयो। ये तक वरतियूं घोड़े ते चढ़ियो वञे थो, रस्ते जे कप ते मिटीअ जे अंदरि हिकिड़ो ख़ुदा जो दरवेश बानो हज़रत साईं बुल्ला शाह रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात पाक वेठो आहे। अल्लाह जे बारणे मथो पर जो घोड़ो बिहारे उन फ़कीर खां पुछे थो त केरु आहे, हिते मिटीअ में छा थो करी? त उन हथ ॿधी चयसि तव्हां ॿुधायो त तव्हां केरु आहियो? पाण फरमाइनि था मैं उच्चा साडी ज़ात वे उच्ची विच उच्च शहर दे रहदे हां। अकुल होवई त ज़ात पहचानी न त मिण मिण तेनू कहदी हां। मथे ॾिसी चइसे समझी वियो तूं सैयद हुई, मैं उच्चा उच्ची ज़ात सैयद जी आहे। साडी ज़ात उच्ची तू आलिम बि आहीं, सैयद बि आहीं, आले रसूल बि आहीं। दीन जो आलिम तुंहिंजी इज़त तुंहिंजो उच्च में ॻोठा। ॿुधाए तूं केरु आहे? त हथड़ा ॿधी निहारे चवे थो सही मैं आप कुसूरी, साडी ज़ात कुसूरी विच कुसूर दे रहदे हां। अकुल हो वई तो ज़ात पहचानी न त मिण मिण तेनू कहदी हां। अल्लाह जो बानो घोड़े तो उन्ही कदमनि में किरी पियो, हथ ॿधी चवे थो अहिड़ो त सबक़ ॾेई छॾी, अहिड़ी त सिद्र पढ़ाए छॾियई जेका क़यामत ताईं कॾहिं विसरंदी कान। हिकु सबक़ सां सभु कुझु ॾसे छॾी। वाकई जेतिरो मथे थींदो ओतिरो टही वेंदो, जेतिरो हेठि थींदो ओतिरी इज़त मिली वेंदसि। एतिरो बारजीर थींदो, बुर्दबार थींदो, मीठा ही अख्तियार कंदो। जेतो पाए मुहमूनन में गुरबत साण गुज़ारे पो नाए नेन निहार त तुम्हें तेरो दोस्त जो। आए मुंहिंजा साईं अल्लाह जो क़ुरान अब्दुल्लाह बिन मसऊद अर्ज़ु कयो मुंहिंजा सोना नबी तव्हां जे मथो नाज़िल थियो आहे तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। क़ुरान पाक तव्हां ते नाज़िल कयो वियो, तव्हां जे दर तो क़ुरान सॼी दुनिया खे मिलियो आहे।
हुअण त ईअं घुर्जे त तव्हां अल्लाह जो कलाम पढ़ो असां जमात वेही ॿुधूं हुज़ूर फरमायो तू अब्दुल्लाह आहे हिन वक्त तोई मूं तव्हांखे क़ुरान पढ़ी ॿुधायो थमि मूं जीअं क़ुरान पढ़ण कंहिंखे ॾाए बि न ईंदो पर अॼु मुंहिंजी दिलि घुरे थी त हिन वक्त तोई क़ुरान मूं तव्हांखे पढ़ी ॿुधायो थमि क़ुरान तव्हां मूंखां ॿुधंदा रहिया हो अॼु क़ुरान पाक तव्हांखे ॿुधण जूं बरकतूं नसीब थियूं आहिनि क़ुरान पाक पढ़ंदे पढ़ंदे मूंखां ॿुधो अथव पर अॼु दिलि घुरे थी मां तव्हांजे विच में वेहा क़ुरान पाक मुंहिंजो असहाबी पढ़े हिन वक्त ताईं क़ुरान पढ़ण मुंहिंजी सुन्नत आहे अॼु खां पोइ क़ुरान ॿुधण बि मुंहिंजी सुन्नत पढ़जी पवे सुभान अल्लाह अब्दुल्लाह के इज्जत बख्शे हुजूर मथे मिंबर ते वेहायो ऐं कुदरत मुंहिंजी करीम रब्बुल आलमीन जी वक़्तु गुज़रंदो वियो वो जॾहिं पोयों वक़्तु आयो मुंहिंजा महबूब आका ज़ाहिरी हिन दुनिया जे तख़्ते तां पर्दो मुबारक हिजाब मुबारक हालांकि असांजो नबी हयातुन नबिया असांजो नबी ज़िंदह नबिया ज़ाहिरी रोज़े पाक में गुंबद खदरा में तशरीफ फरमा थिया वक्त गुज़रंदे सैयदना सिद्दीक़ अकबर जा 2.5 साल गुज़रिया अमीर उमर साईं जा 10 साल बराबर गुज़रिया हज़रत उस्मान गनी जो दौर आहे इहो अब्दुल्लाह बिन मसऊद बीमार थी निमाज़ ते कोन आयो हिकड़ी निमाज़ रहिजी वई ॿी निमाज़ रहिजी वई आहे तवज्जो अब्बा सब हसीन चेहरा त उठे पासे विहारिया त ॾाढो ॾुखियो थो लॻे आहे तवज्जो जन्नत जो बाग़ बहरहाल मुंहिंजा साईं जेको जिते सभु भाउर अलाह से तव्हांखे इज़त बख़्शी आहे अॼु हिन कचहरीअ मां केर बि ख़ाली न ईंदो मुंहिंजा साईं तवज्जो कजा हे बीमार थी पियो उस्मान गनी जमात खां पुछो त अब्दुल्लाह बिन मसऊद किथे आहे निमाज़ ते न पियो अचे कहीं जमायती अर्ज़ कयो राणा उन जो घर मूंसां गॾु आहे हू त वीचारो बीमार थी पियो आहे इन करे मस्जिद ॾे नथो अची सघे सरकार जा असहाब उन्हनि जी अज़मतूं क़ुर्बान वञा हज़रत उस्मान गनी हुकुम कयो जमात खे निमाज़ पढ़ण खां पोइ केर बि घर न वेंदो सभु गॾिजी अॼु अब्दुल्लाह बिन मसऊद खां पुछण हलंदासीं असांजो जमायती आहे रहमत वारो नबी उनखे मिंबर ते वेहारे पाण उनजो क़ुरान ॿुधंदा हुआ अॼु उनखां पुछण हलंदासीं जंहिं वक़्तु निमाज़ पूरी थी हज़रत उस्मान गनी पंहिंजी जमात सां करे हुज़ूर जा असहाब सगोरा अब्दुल्लाह बिन मसऊद जे दर ते पहुता दरवाज़ो खटखटाइनि था अंदरों पुछे तो मन दक़ल बाब केर मुंहिंजे दर ते आए अब्दुल्लाह दरवाज़ो खोले रहमत वारे नबी जी जमात तुंहिंजे दर ते हज़रत उस्मान गनी अमीरुल मुमिनीन हली आयो आहे उन उस्मान गनी जी अज़मत क़ुर्बान दरवाज़ो खुलियो अंदर जो अचनि था हथड़ा ॿधी चे तो भली आए भला पिरी तुंहिंजा थोरा लख हे करीबाणा कख अची तो उजारिया सुभान अल्लाह साईं मां अब्दुल्लाह गरीब आहियां मिस्कीन आहियां केर मूंखां पुछण वारो न हुजे हा अॼु तो करम कयो तो अहसान कयो मां मिस्कीन जे कखनि जे मथां मां गरीब जे कखड़नि ते जमात वठी तव्हां अहसान कयो आहे हज़रत उस्मान गनी फरमायो अब्दुल्लाह तू बीमार आहीं अॼु मूंखे इजाज़त ॾे त मदीने पाक जा हकीम तबीब इते गॾु कया मके पाक जा हकीम तबीब इते गॾु कया शाम मिस्र यमन उर्दन इराक जा हकीम वॾा वॾा डॉक्टर घुराए तो जो इलाज कराया हथड़ा ॿधी चई तो मुंहिंजा राणा मां कुर्बान वञा तुंहिंजूं लख महिरबानियूं हाणे दुनिया जो इलाज दुनिया जूं दवाऊं उहे दंग थी चुकियूं हने उन्हनि मां उमेद लाहे वेठो हा ताकि हिकु उमेद आहे कह में जे तो तूं हबीब तूं तबीब सुभान अल्लाह सॼे जहान खे हिकमतूं अता कयूं बस ओॾे उमेद आहे तो तूं हबीब तूं तबीब तूं दारूअ खे दर्दन तूं ॾी तूं लाही डाक्टर खे दुखदन तॾहिं थकियूं फ़र्क़ु कनि जॾहिं अमर करी उन्हनि खे सुभान अल्लाह
सोना आसमान गनी दुनिया जा हकीम तबीब न घुरा बस जेके जिंदगी जा दी बाकी हुंदा मां कबूल करे चुको आया उस्मान से फरमाए तू अब्दुल्ला तू गरीबा मिस्कीन आही भला एतरी इजाजत दे जेतरा तुझा पुत्र हन जेतरियूं तुझूं न्याणियूं आहिनि ओतरा तुझे लाइ मां बैतुल माल मजा मुसलमाननि जे खज़ाने मजा वज़ीफ़ा पघारूं मुक़ररु कया त हज़रत उस्मान गनी जी ख़िदमत में अब्दुल्ला इब्न मसऊद अर्ज़ थो करे मुंहिंजा साईं अव्हां जे खज़ाने जे बैतुल माल जी ज़रूरत कोन्हे मां ग़रीब खे रहमत वारो नबी हिकु खज़ानो ॾेई वियो आहे साईं जमायत हैरान थी वई तू तो गरीब मिस्कीन आ तो वटि खजानो हा मूं वटि हिकु खजानो आहे तो मां पंहिंजे औलाद खे ॾेई छॾियो आहे कहिड़ो खजानो हिकिड़े दिहाड़े मां अकेलो वेठो हुयुमि त मुंहिंजा सुहिणा नबी सरदार मस्जिद शरीफ़ में तशरीफ़ वठी आया मूंखे कुंड में अखियुनि मां ॻोढ़ा ॻारी ॾे ॾिठऊं अचां के कंध जो मथे खणा त साम्हूं मुंहिंजो रहमत वारो नबी अचे थो हथ ॿधी चयो त सजण साम्हूं आओ त ॾिसी लाया ॾुखड़ा जानिब तुंहिंजे जीअ खे लॻे न को सोवाव सदा तो मूंसां अचे अतुर अमीर जो रहमत वारो नबी मथों भी हुजूर जी ज़ात पाक मूडे निहारन था अब्दुल्ला तू मिस्कीना गरीबा अज पंहिंजी झोल खोल त तोखे खजानो ॾियां खजानो वठो असांजो नबी पंहिंजनि परावनि जे मथां ग़रीबनि जे मथां शपर ऐं शान ककर रहमत जो बणिजी आयो अल्लाह अल्लाह मुंहिंजा साईं वो नबीयो मेरा मत वो नबीयो मेरा मत लक़ब पाने वाला मुराद गरीबों की बरलाने वाला मुसीबत में गैरों मुसीबत में गैरों को काम आने वाला वो अपने पराओं का गम खाने वाला सुभान अल्लाह आए तवज्जो हो असांजे सोने नबी सरदार त परावन खे बि भाकुर में कयो पर अल्लाह से रहम करे असां वरी पंहिंजनि खां परे थी था वञूं अल्लाह जो वास्तो थी होश कर पंहिंजे रिश्तनि खे निभार अगर जे रिश्ता जोड़ी दे अल्लाह पंहिंजी रहमत सां जोड़े छॾी कॾहिं बि नुक़सान असांजो न थींदो कॾहिं बि का परेशानी न थींदी हे जेके दुख तकलीफ़ूं ईज़ाब परेशानियूं बदकारियूं जूं अलाए कहिड़ा कहिड़ा दुनिया में दुख नज़र अचनि पिया इहो सभु कुझु सबबु तुंहिंजो मुंहिंजो पंहिंजे करे आहे पर हिकिड़ो कमु कर इहे दुनिया जा दुख ईंदा ई कोन पर जे आया त पोइ दुख बि सुख बणिजी पवंदी कहिड़ो कमु कयूं बसि हिकिड़ो ॻाल्हि करे छॾ त रिश्तनि खे जोड़ींदासीं जेको रिश्तो आहे उन सां निभाईंदासीं तुंहिंजो रिश्तो अल्लाह सां तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो अल्लाह जे रसूल सां तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो पंहिंजे मुर्शिद करीम सां तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो पंहिंजे उस्ताद सां तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो पंहिंजे अबे अम्मा सां तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो पंहिंजे घर पंहिंजी नंग पंहिंजे इज़त सां तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो पंहिंजी औलाद सां ऐं मुंहिंजा साईं तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो पंहिंजे अज़ीज़नि माइटनि उनखे निभाए इन रिश्तनि खे टोड़ियूं था तॾहिं टुकड़ी था वञूं टुकड़ियूं थी था वञूं ओ मुंहिंजा साईं होश कर अल्लाह सां रिश्तो आहे हो असांजो महबूद असां उन जा बाना हो असांजो मस्जूद आहे इबादत जे लाइक़ असां आबिद बाना बानप जो रिश्तो अल्लाह सां अहिड़े तरीक़े सां नबी सरदार असांजो रसूल आहे असां उन जा उम्मती आहियूं उम्मती हुजण जो रिश्तो निभा मुर्शिद करीम असांजे तरीक़त जो इमाम आहे तरीक़त में उन जी बैयत में मुरीद आहियूं मुरीदीअ जो रिश्तो पंहिंजे मुर्शिद करीम दरबार सां निभाए अहिड़े तरीक़े सां मुंहिंजा भाउ उस्ताद जेको खत ते वेही कुर्सीअ ते वेही 5 अखर पढ़ाईंदो आहे उन उस्ताद जी बि अल्लाह वॾी इज़त कई आहे सुभान अल्लाह
उनखे बि इज़त ॾियणी आहे, उनजो बि हक़ आहे, रिश्तो आहे, उनखे निभाइणो आहे। उन खां पोइ अबे अम्मा जो रिश्तो थी उनखे पंहिंजे अंदर में निभा, औलाद जो रिश्तो आहे पंहिंजे औलाद सां निभाए। ऐं मुंहिंजा साईं त अहिड़ी तरह माइटनि जो बि हक़ थी, अज़ीज़नि क़रीबनि जो बि हक़ थी। जेतिरो ॻंढींदे, जेतिरो जोड़ींदे, ओतिरी अल्लाह दुनिया में इज़त ॾींदुई। सभु कुझु इतो ई ठहंदो आहे। हज़रत भिटदनी बादशाह रहमतुल्लाह अलैह वक़्त जी चोटीअ जो आरिफ हो, आलिम हो, सैयद सबूरो हो। ये दब ॾेई वञे पियो त हिकिड़ी जॻह ते ॾिठे त हिकिड़ा कुझु शख़्स हा जेके छपर पिया ठाहिनि, हिकिड़ी जॻह पिया ठाहिनि, को मन को लाठी पिया ठाहिनि। उतां जो गुज़रियो त पुछे न बा छा था कयो? चइसे ॾिसो था त छपर था ठाहियूं, शामऊं जे तंगा तंगनि में ॻंढियूं था, काना काननि में ॻंढियूं था, कड़ी कड़ीअ में ॻंढियूं था। केरु हो? चे कोरी हो। कमु कहिड़ो? चे ॻंढिणो। ॿियो चे ख़बर ई कान्हे का। ईअं वाह जो कमु आहे तव्हांजो। तकड़ न कजो, हाली वञा थो वरी मोटी थो अचां। तकड़ तकड़ में पंहिंजी जमात वटि अचे पहुतो, जमात खे सॾु करे चए थो अचो त हलूं। काॾे हलूं? चए थो सिखणु हलूं। किथे सिखंदासीं? चए थो हलो हलूं कोरिए भेनर सिखण ॾींहुं हो, ॻंढनि सारो ॾींहुं हो, छिनण मूर न सिखिया। मुंहिंजा भाउ भाउरनि खे ॻंढ, भाटियुनि खे ॻंढ, चाचनि मामनि खे ॻंढ, अबे अम्मा खे ॻंढ, ॻंढींदे त ॻंढिजी वेंदे। हे ज़ातियूं हे पाड़ा, हिन पाड़े सिरनि जो बि हक़ थी। छो त केरु किथां अचे, पोइ चखराणी भाउर हुजनि, खोसा भाउर हुजनि, अगरि महमदानी भाउर हुजनि, गोला भाउर हुजनि, जहिड़ी बि बिरादरीअ सां ताल्लुक़ आहे, तूं असां हिक ॿिए में जुड़ियल हो। चए थो रोणे वटूं राते नौ नियाबो आयो, लधाऊं लतीफ़ चवे ॾातर वटूं ॾात, अदा कोन पुछनि था ज़ात, जेके आया से ई अॻियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिथों आयो को लोहीअ पुल खां हली पियो, को रिसालदार खां निकिरी पियो, को कहिड़े ॻोठ खां, को कहिड़े ॻोठ खां, सभु रईस भाइर जे गॾु थिया। सुभान अल्लाह। अॻड़ो नंढड़ो चे रईस न आहियूं, मुंहिंजो बाला से तव्हांखे इज़त बख़्शी या बरोट न आहियो। असांजा सभु रईस हो। अॼु ही कचहरी अहिड़ी आहे, जेके वेठा हो तव्हां जन्नत जे बाग में वेठा हो, बहिश्त में वेठा हो। पोइ जेके जन्नत वारा इनाम खणंदा, जेके जन्नत वारा इनाम खणंदा, मुंहिंजे साईं जा हे गुलाम खणंदा। अदा ॿियनि जा ॿेल पान ॾे, सजण जग जा ॿेल पान ॾे, मिठा अहिड़ो दर छॾे नथी गुलाम। जेके जन्नत वारा नाम खणंदा, जेके जन्नत वारा इनाम खणंदा। सुभान अल्लाह। अॼु झोल खोल त खज़ानो ॾियाए। पोइ रहमत वारो नबी मूंखे हिकु खज़ानो ॾेई वियुमि। ऐं अब्दुल्ला कहिड़ो खज़ानो थी? तूं त ग़रीब आहे। हथड़ा ॿधी चवे थो त अल्लाह जो क़ुरान 114 सूरतूं क़ुरान पाक में आहिनि। हर सूरत जो पंहिंजो अजर ऐं सवाब पंहिंजी रब करीम तारीफ़ इज़त कई आहे। उन 114 सूरतुनि मज़ा हिकु सूरत क़ुरान पाक जी जंहिंजो नालो आहे सूरत वाक़िआ। 27 पारे में सूरत अर-रहमान पढ़ी, जिते पूरी कबी उतां खां शुरूआत कंदी आहे सूरत वाक़िआ। हुज़ूर जी ज़ात फरमाया सूरत वाक़िआ अल्लाह जे खज़ाननि मंझि हिकिड़ो खज़ानो अथव। जेको बि जिथे जॾहिं बि 8 पहरनि में ॾींहं राति में हिकिड़ो दफ़ो पढ़ंदो, मुंहिंजो अल्लाह उन जे रोज़ीअ में, रिज़्क़ में, इज़त कारोबार में बरकत फरमाईंदो। कर्ज़ कॾहिं न थींदुसि, ॿिए जे दर ते हली न वेंदो। क़ुरान जे सदके जग उन जो मुहताज बणिजी पवंदो। सुभान अल्लाह। अल्लाह जे क़ुरान जो फैज़ आहे, जेको अल्हम्दुलिल्लाह अॼु अवां जे ॻोठड़े में हाफ़िज़ साहब खे दिसदार जो ताज पहरायोसीं।
ऐं मूं जे हद तो हिन इलाइक़े खे ॾिठो आहे अवां जे हिन पाड़े में अल्लाह जो कामिल दरवेश सूफ़ी सिफ़त इंसान हज़रत अल्लामा साईं उस्ताद हफ़ीज़ुल्लाह कोसो साहिब ख़ुदा जी ज़ात पाक वॾी संदसि खे इज़त एज़ाज़ बख़्शो आहे जेको हर ॻोठ में पंहिंजा पंहिंजा शागिर्द क़ुरान पाक जा हाफ़िज़ कारी अबा वञो तॾहिं ते वेही अल्लाह जो क़ुरान बचड़नि खे पढ़ायो क़ुरान जे सदके रब तव्हां खे जहान में इज़त ॾी काफ़ी सारो सिलसिलो हले थो पियो ऐं इंशाअल्लाह हलंदो अचो त हाणे मीलाद जे बरकतुनि ॾे हलो दुरूद पढ़ाए चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हाय हाय अबा पढ़ण त अचे पियो न सही सुभान अल्लाह आहे तवज्जो बिल्कुलु गॾु आहे ॿिए तो आहे ई कोन विच ते अबा दुरूद सलात हे नंढड़नि सां गॾु जेके आख़िरी पोइ छेड़े ते वेठा हो सभिनी जे मथां हक़ आहे छो त इन दुरूद जे सदके दरियाह बि पोइ ते सुभान पोइ ते हलिया वेंदा हले कुर्बान कुर्बान मुझे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत सरकार फरमायो तो जेको मुझे मथो एक दफ़ो दुरूद पढ़ंदो आहे भले लोही पुल ते हुजे या कच्ची पुल ते हुजे मां ॿुधंदो बि आहियां त जवाब मिली सुभान सद करे दुरूद पढ़े हुजूर जो हिकिड़ो सहाबी सगोरो हो उठो भलो एक यहूदन जे सरदार नवाब ॾिठो त उठ भलो आदा विकणंदे जे गोरो करे पालियो थन पंहिंजो आ जे वणे तो ॿियो ॻोल्हे लो तू नवाब तू सरदार मां ग़रीब जे ठीक आहे वक्त गुज़रंदो हुयो गरीब मिस्कीन सोने नबी जो सहाबी सगोरो पंहिंजे पन्नीअ में गाह थो करे उन गाह कंदे 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 उन यहूदी ॾिठो त अॼु मोकियो आहे कुझु पाण सां गॾु पंहिंजा यहूदी साण करे उन गरीब मिस्कीन जे गाह करण वारे जे मथां वञी बीठो उनखे निहारे चे तो यार हे जेको उठ इहो मुंहिंजो चोरी थी वियो हो ऐं उन उठ खे ॻोल्हींदे वक़्तु गुज़री वियो आहे अजीब क़िस्म जो चोर ही उठ बि काहे आयो ही वरी बनीअ में गाह बि करी थो शुक्र थियो जो सद सूदो मिली वई हिन गरीब बेचारे अखियूं मथे खणी आराम करे छो मिस्कीननि खे ईज़ाई थो गरीबनि जे ईज़ाइण मां छा मिलंदी मरी जहान छॾे वेंदे आख़िर दुनिया छॾणी थी कब्र में हलणो थी है करे जहान मां हथ मल त पतो पवंदे पर यार अखियूं मोट अॻे हल त पतो पवंदे अहिड़ा सत थी जेके अल्लाह जे अर्श ते तकड़ में पहुची वेंदा आहिनि माउ पीउ अबो अम्मा औलाद जे हक़ में दुआ घुरे उहा दुआ जल्दी क़बूल थींदी कॾहिं बि रद्द न थींदी आदिल बादशाह पंहिंजे मुल्क क़ौम जे हक़ में दुआ घुरे जल्दी क़बूल थींदी रोज़ा जुबानो रोज़े खुलण महल अगर दुआ घुरे जल्दी क़बूल थींदी दुरूद सलात अॻियों पुठियों पढ़ी दम ॾेई जेका दुआ घुरो जल्दी क़बूल थींदी पर जॾहिं मज़लूम गरीब मिस्कीन कहीं ॾाढ कई ज़ुल्म खां तंग थी जॾहिं दुनिया जा दर बंद थी वेंदा मथे अखियूं खणी रब करीम जे दरबार में फरियाद कंदो आहे सॾु कंदो आहे उन मज़लूम जी दाह बि जल्दी अर्श ते पहुचंदी हिन चयो त अब्बा जेकॾहिं तोखे एतिरो फिकिर आहे त भला हिकिड़ो कमु करे असां सां गॾिजी हल पंहिंजे रसूल वटि नबीअनि जे सरदार वटि पोइ तुंहिंजे नबी वटि हलूं था जेको फ़ैसिलो करे उठ तोखे ॾे त ठीकु आहे पर जे तुंहिंजो उठ मूंखे तुंहिंजो रसूल ॾे त पोइ वीचारो दग वेंदे फासी वियो जे अदातो जी मर्ज़ी जे नबी सरदार ने वठी हलंदे त हो त असांजो आका रहमत वारो हबीब आहे महबूब जो हर हुक्म मुंहिंजी अखियुनि ते हूंदो हाणे बनीअ मां उठ सूदो हिनखे वठी आया दरबार रिसालत में अचे पहुता हुजूर जी ज़ात पाक जे अज़मत कुर्बान वञा रहमत वारा नबी निहारनि था पिया हालांकि असांजो नबी त दिलनि जा राज़ बि ॼाणींदो हुजूर खे सभु ख़बर आहे पाण ॼाणनि पिया हेठा हल यहूदीअ जे आॾो बीठो साईं ही तव्हांजो मुसलमान आहे हिन तव्हांजो कलमो पढ़ियो आहे असांजो उठ चोरी कयो अथई
वरी बन्नन में गाह कंदो घुमाईंदो वते थो पियो असांजे हक़ में फ़ैसिलो फरमायो हुज़ूर जी ज़ात पाक उन ग़रीब खां पुछनि था कर ख़बर छा पियो चवी अर्ज़ करे मुंहिंजा राणा अव्हांखे सभु ख़बर आहे तव्हां अल्लाह जा आख़िरी रसूल आहियो अव्हां दिलनि जा राज़ बि ॼाणो था पर जेकॾहिं ही दावा थो करे त तव्हां महबूब मदीने जा साईं जेको बि फ़ैसिलो कंदो मुंहिंजे अखियुनि ते हूंदो हुज़ूर फरमाइनि था जेकॾहिं तुंहिंजी दावा आहे त उठ मुंहिंजो नंढड़ो करे पालियो अथमि यहूदीअ खां पुछूं तुंहिंजो चवणु चएसि चोरी थियो पाण फरमायो इहा तुंहिंजी दावा जो दलील कहिड़ो थी ख़बर पए उन पुछो त साईं दावा जो दलील तव्हांजे इस्लाम में शरीयत में कहिड़ो आहे तव्हां उहो पेश कंदुसि छो त तूं मुसलमाननि जो नबी थो फ़ैसिलो करी हुज़ूर जी ज़ात फरमाए मुंहिंजी शरीयत में मुंहिंजे इस्लाम मुंहिंजे कलमे क़ुरान जी शाम में ॾोह खे साबित करण जे लाइ जेको दलील आहे बस शाहिद अचे शाहिदी ॾींदा त पोइ उनखे साबित कयो वेंदो आहे शाहिद अबाहु ज़ालिम हो त टोले में बि त ज़ालिम हूंदा न सही सभु उन सां बदबख्त गॾु हा पर शख़्स अॻिते आंदे जैसे हे मुंहिंजी शाहिदी ॾींदा हालांकि हुज़ूर जी ज़ात फरमायो त हक़ जी शाहिदी न ॾियणु इहो बि कबीरो गुनाह आहे ऐं नाहक कंहिं ग़रीब मिस्कीन खे फासाइणु इहो बि कबीरो गुनाह आहे इन खां बचो सच ॾे अचो हुननि बि देरी कान कई चयोसीं असांजो नवाब साहब हे यहूदी सच थो चए उठ असां साहब जो कॾहिं कॾहिं गाह बि ॾींदा हुआसीं चारींदा हुआसीं घुमाईंदा हुआसीं पोइ गुम थी वञो ॻोल्हे लथो आहे हुज़ूर जी ज़ात उन पंहिंजे मिस्कीन सहाबी ॾे निहारियो अबाहे शाहिदी बि ॾेई विया हाणे तुंहिंजो कहिड़ो ख़्यालु आहे फ़ैसिले जी फतवा थींदी के भला आयो ई इन जे करे हा कुर्बान रहमत वारे नबी जे ज़ात पाक जे मथा अज़मत मुस्तफा तो कुर्बान वञा हुज़ूर जी ज़ात फरमाइनि था पुत्र मुंहिंजी शरीयत मुंहिंजो इस्लाम मुंहिंजो कलमो ऐं क़ुरान ज़ाहिर सां ॿधल आहे ज़ाहिर में तुंहिंजे मथां शाहिदी थी चुकी दावा थी चुकी आहे हाणे मुंहिंजो फ़ैसिलो आहे त तुंहिंजे मथां चोरी साबित थी वई चोरी जो इल्ज़ाम साबित थियो इन चोरीअ जे इल्ज़ाम में पहिरीं त जेको उठ पंहिंजे मालिक यहूदीअ खे ॾींदासीं ऐं ॿिए नंबर में इन इल्ज़ाम में तुंहिंजो हथ कपियो वेंदो तुंहिंजो चवणु छा आहे अखियुनि में लुड़क अची विया अर्ज़ो करे मुंहिंजा सुहिणा नबी मां कुर्बान वञा आकाहे त तव्हांजी शरीयत तव्हांजो दर तव्हांजो इस्लाम मुंहिंजे हथ कपण जो हुकुम थो ॾे पर जे कंध कपण जो हुकुम ॾींदो मां त कंध कपाइण जे लाइ बि तयारु आहियां हिकिड़ो सिर हबीब खे अॼु ॾींदे लज मरा हुजनि सिर रखणा वारे वारे सुभान अल्लाह हाय हाय फरमायो ठीकु आहे ॾाढो यहूदी ख़ुशि थियो चएसि हाणे असांखे पाण में ॻाल्हाइणो ॾियो फ़ैसिलो त क़बूल कयोसीं मन फरमायो ठीकु आहे जी पाण में हिक ॿिए सां रिआयत कयो ठहो त तव्हांजी मर्ज़ी हाणे उन मिस्कीन ग़रीब यहूदीअ सां ॻाल्हायो अदा उठ बि ॾिनो माए हथ में मुंहिंजो भली कपजे मुंहिंजे रहमत वारे नबी जो हुकुम आहे पर हिकिड़ी महिरबानी कर रे छो त ॻोठ जे महिल मां मिस्कीन जो उठ काए वींदे त केतिरनि माण्हुनि खे ख़बर आहे त ग़रीब जी मिल्कियत आहे तूं नवाब ही आयब थी पवंदी पंज चवंदई त फुरे आहे पर पंज तोखे उन में ग़लति बि चवंदा तंहिंखां आख़िरी हिकिड़ी मुंहिंजी अपील उहा क़बूल कर त बाक़ी बार बि तो लही वञे कहिड़ो हाणे हिकिड़ी महिरबानी कर जे तूं पंहिंजे ख़ुशीअ सां उठ खां पुछूं था त उठ तुंहिंजो मालिक केरु आहे ॻाल्हि जे तूं क़बूल करी ख़ुशीअ सां त पोइ ठीकु आहे जे न त भली उठ काहियो वञो यहूदीअ सोचो त हे त को सफ़ा बेवकूफ़ आहे अनपढ़ियल आहे हिते स्कूल चएसि परे परे हले मैट्रिक खां पोइ कंध कोट में पढ़ंदा हूं न त हे खोसा भाउर आहिनि हेॾे बि स्कूल आहे वरी हेॾो जखरानी भाउर आहिनि उते बि स्कूल आहे जे हीअं अॻिते वञिबो त पोइ रिसालदार वेंदासीं मुंहिंजो अॼु महबूब जो मीलाद कयो थी उर्स मुबारक कयो थी अदा मोहम्मद हसन भाउ अॼु रहमत वारे नबी जो क़ुरान तो जे दर जो मेहमान आहे इंशाअल्लाह जे ज़िंदगी साथ ॾिनो त ईंदड़ साल हिते स्कूल बि हूंदो चलो दुरूद पढ़ायो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम
हेॾी हैरान थी वियो हे त बेवकूफ़ उठते थो रखे चवा ठीक आ भली जेकॾहिं उठ तो जो ॾसे थो त मूंखे क़बूल हूंदो मुंहिंजे महबूब मदीने जे साईं जे तरफ़ निहारे थो राणा मां उठ खे ताणा चारिया थम काह खाराया थम नंढड़ो करे वॾो कयो थम उठ मुंहिंजी न ॿुधंदो तूं उठनि जो बि साईं आ तव्हां हुकुम कयो छो त तव्हां रसूल बणिजी आया हो रहमत वारा नबी बणिजी आया हो सिर्फ़ असां जे लाइ न बलक वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन सुभान अल्लाह उठ तव्हांजी ॿुधंदो हुज़ूर जी ज़ात पाक उठ सां मुखातिब थिया हालांकि जानवरनि में जेके वॾा वॾा जानवर पालींदा आहिनि उहे ॾसींदा आहिनि त ओगे में ओगो चरे में चरियो उठ उन मसीह ते पैर मालिक बि न सुञाणे पर उठ जो वरी हिकिड़ो सबक किताबनि में उस्ताद स्कूलनि में पढ़ाईंदा आहिनि उन सबक खे जो उठ जी कहाणी पढ़ी त उन में लिखियो पियो त जॾहिं गाहु खाईंदो आहे पोइ हिकिड़े पासे ॾे कुझु खाईंदो ॿिए पासे ॾे लिकाईंदो उहा लिकाइण वारी मथां जेका हुनखे ठूहो जेके पुठी खणी चइजे उन पंहिंजे पुठीअ में लिकाए रखंदो आहे 8 ॾींहं गाहु न मिलंदुसि त उतां थोरो थोरो कढी वरी खाईंदो या उठ जी हिकिड़ी अलाह से ख़ुसूसियत कई आहे हे त उठ हो जेको हिन महबूब जे साम्हूं बीठो आहे पर उठनि खां वॾो जानवर अञा हाथी आहे ऐं मुंहिंजा साईं जंहिं वक़्तु अल्लाह जा महबूब नबी सरदार अञा हिन दुनिया जे तख़्ते ते तशरीफ़ फरमा न थिया हुज़ूर जे अचण खां ज़ाहिरी विलादत खां अॻु अल्लाह जे बैत काबतुल्लाह जी ख़िदमत कंदड़ चाबी बरदार हुज़ूर जो ॾाढो सैयदना हज़रत अब्दुल मुत्तलिब उन वक़्त में यमन मुल्क जो हिकु बादशाह अब्रह जे नाले सां ख़ुदा जे बैत काबतुल्लाह खे शहीद करण जे नियत सां हज़ारे लखे हाथियुनि जो लश्कर वठी आयो हाथियुनि ते पंहिंजो फोरस वठी मके पाक जे शहर खां ॿाहिरि अची वेठो जॾहिं मके पाक जे अरबनि खे ईज़ा ॾिना ॿकरियूं उठ ढूंढनि जो कब्ज़े कंदो वियो हज़रत अब्दुल मुत्तलिब साईं खे ख़बर पई त अब्रह जा जेके हाथियुनि जा फौजी सिपाही उन्हनि उठ ॿकरियूं मुंहिंजा बि कब्ज़े कया तकड़ तकड़ में अचे थो पियो त उन्हनि अब्रह जे फौजनि सिपाहियुनि खां उठ पंहिंजा वापसि वठी अचा ऐं मुंहिंजा साईं जॾहिं मके पाक जे भितियुनि मां घुमंदे घुमंदे ॿाहिरि अचे थो पियो नज़र जो करे त लखे हाथी वेठा आहिनि पर उन्हनि सभिनी हाथियुनि मथां हिकु उन्हनि जो सरदार हो वॾो हाथी हो जेको अब्रह बादशाह जे चढ़ीअ जे लाइ तयारु थींदो हो उन हाथीअ जी नज़र पई हज़रत अब्दुल मुत्तलिब जे मथां त ईंदो ॾिसी उहो हाथी उथी बीठो या हाथी फौजी सिपाही हैरान थिया त हिनखे छा थियो आहे छो उथी बीठो जंहिं वक़्तु हाथी उथी बीठो अब्दुल मुत्तलिब साईं ते नज़र जो पई त मुंहिंजा भाउ हाथी दिल में दुआ घुरी मुंहिंजा अल्लाह ऐं जहान जा पालणहार मां जानवर आहियां गूंगो गुगदाम बेज़बान हैवान आहियां अॼु मूंखे ॻाल्हाइण जी ताक़त ॾे त अचण वारे सां ॻाल्हायां अब्दुल मुत्तलिब खे ईंदो ॾिठई अल्लाह साईं हाथीअ खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी माण्हुनि वांगुरु ॻाल्हाए उन अब्दुल मुत्तलिब साईं जे तरफ़ निहारे रसूलुल्लाह जे ॾाॾे जे तरफ़ निहारे परे थो चए थो अस्सलामु अलन नूरिल्लज़ी फी ज़हरिक या अब्दुल मुत्तलिब आलिम वेठा आहिनि तफ़सीर मज़हरी इन जे अंदर इहा हदीस पाक जो ज़िक्र मौजूद मिले थो पर मारिफुल क़ुरान में भी आहे ग़ालिबन मुख़साइस कुबरा में भी ज़िक्र खे पढ़ियो आहे त मुंहिंजे दिल पर हुज़ूर जी ज़ात पाक जे ॾाॾे जे तरफ़ हाथी तो चएसि तोखे सलाम तो क्या तुंहिंजे करे अब्दुल मुत्तलिब मां हाथी तोखे सलाम थो कयां पर तुंहिंजे करे न इन जे करे न त तूं काबे जो बुहारीदार ही इन जे करे न त काबतुल्लाह जी चाबी तो वटा इन जे करे न त तूं मके जो नवाब ही इन जे करे नथो कयां त तूं कुरैशन जो सरदार ही इन जे करे न पियो कयां त बनु हाशिम कबीले जो अगवान ही न तंहिंखे सलाम जे तो अस्सलामु अलन नूरिल्लज़ी फी ज़हरिक या अब्दुल मुत्तलिब ऐं
अब्दुल मुतलिब इन जे करे सलाम तो कया जो तुझे पेशानी में रहमत वारे नबी जो नूर आहे आकाश चंद्र कतियुन तारन में मुझे नबी जो नूर आहे मुझे नबी जो नूर आहे मुझे नबी जो नूर आहे दरिया जे सुहणन छोलन में पखिन जे मिठड़न बोलन में दरिया जे सुहणन छोलन में पखिन जे मिठड़न बोलन में सारी दुनिया जे नज़ारन में मुझे नबी जो नूर आहे मुझे नबी जो नूर आहे तुझे नबी जो नूर आहे अदा जग जे नबी जो नूर आहे सच्चा सुभान अल्लाह अरे तवज्जो हो कुछ गालियूं करे वठूं वेहंदासे अल्लाह अल्लाह दुरूद पढ़ाए जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ऐ मुझा सही जानवरा गुंगो को गुदामा हैवान बेज़ुबान अल्लाह उनके नजर दिनी रहमत वाले नबी जो नूर दिखे अब्दुल मुतलिब जो सलाम कंदे उठ वापस मिला हाथी तो आगुरी मुझा अल्लाह मां दिसा तो पियो अन करीब इन हाथन जे मथो तो जो अजाब अचण वारो आ अलम तर कैफ फअल रब्बुक बि असहाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तदलील व अरसल अलैहिम तैरन अबाबील सुभान अल्लाह अल्लाह साईं जो अज़ाब अचण वारो आ वो दुआ घुरे मुंहिंजा रब मिठा जॾहिं तो जो अज़ाब अचे त उहो ईंदो अब्रह जे हाथनि ते मां आयो गॾु इन सां पर पार्टी रसूलुल्लाह जे ॾाॾे जी सुभान अल्लाह हिन तो हथ खयो अज़ाब अचे त रहमत वारे नबीअ जे नूर जे सदके मूंखे बचाए जाए सुभान अल्लाह या हाथी दुआ घुरी ऐं जमीन बुज़ुर्ग तफ़सीर ॿुधाए पिया जॾहिं अलाह साईं अज़ाब मोकिलियो त हाथियुनि जे मुक़ाबले में झिरकीअ खां नंढड़ा पखी अबा हाथियुनि सां विढ़ण त हाथी त न झिरकियुनि खां नंढड़ा पखी आया हिकिड़े पखीअ खे अलाह साईं हुकुम कयो त 3 पथरियूं खणी वञो अबा जेको झिरकीअ खां नंढड़ो पखी आ इहो चोब में घणनि किलनि जो पथर खणंदो जी साईं अरे सहो कुझु मूंखे बि सेखारींदो आहे तवज्जो 2 किलनि जो खणी ईंदो इहो बि जवाब सही आहे दुरुस्त आहे बाबा 33 मार्कूं पोइ बि लिखंदा वेंदासीं ठहियल अॼु केर बि न थींदो हिकिड़ो झिरकीअ खां नंढड़ो पखी आहे इहो हाथीअ सां थो वञे विढ़ण हुकुम थियो त हथियार बि खयूं वञो पर पथरी उहा उनजो मुक़ाबिलो आहे ऐं 3 पथरियूं खणजाए हिकिड़ी चोंब में ॿी हिकिड़े पेर में ॿी वरी ॿिए पेर में हिकु झिरकीअ खां नंढड़ो पखी उनजी चुंब केतिरी आहे इन जे चुंब में छा मापंदो वाह कादिर तुंहिंजी कुदरत क़ुर्बान वञा कॾहिं कॾहिं चुंबुन खे बि इज़त सुभान अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम हुजूर जो ॾाढो हो जॾहिं रहमत वारे नबी जो नूर मुबारक अब्दुल मुतलिब जे चेहरे पाक में त हाथी सलाम पियो करे पर जॾहिं इब्राहिम मुंहिंजे महबूब जो ॾाढो खलीलुल्लाह हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे पेशानी मुबारक में त निमरूद जॾहिं बाहि ॿारी त अलाह जे नबी खे बाहि में साड़ियो त उन वक़्तु पखियुनि जा वलर परे वेठा उन पखियुनि मथां हिकिड़ो नंढड़ो पखी आहे झिरकीअ जे बराबर बुलबुल पखी उन पुछो त छा थो थिए बाहि छाजी ख़ुदा जो नबी खलील इब्राहिम साड़नि था पिया उन पखी अर्ज़ु कयो पोइ अफ़सोस तव्हांजे हाल जे मथां उथो त बाहि खे हली ॾिसायो जे कीअं पहुचंदासीं दरिया तो पाणी खणी था हलूं पाणी खणी उते कीअं पहुचबो चए थी चुंबूं अलाह ॾिनियूं हल चुंब में पाणीअ जो कतरो खणी बाहि ॾिसायो अदा चुंब हिकिड़ीअ में कहिड़ो कतरो पाणीअ जो पवंदो मैलनि पंधनि ते सारी दी तो बुलबुल चवे थी तव्हांजी मर्ज़ी भले वेही रहो मां अल्लाह जे नबी सां निभाईंदम अल्लाह उठी पई
हलंदे हलंदे दरिया जे मथां अची हिकिड़ो कतरो पाणीअ जो खयईं पंहिंजे चुंब में। पोइ जॾहिं चुंब में कतरो पाणीअ जो खणी जो उॾाणी त पखियुनि चयोसि हाउस कजांइ उते पहुचण खां अॻु में पाण सड़ी वेंदी त निहारे चवे थी लॾींदे लिबास मूंखे जतन जेॾो ई कयो त बि अचे आरीअ जाम जो मूंखे वणनि मझूं वास जे मिरू खां इन मास त बि हद हलंद में हो तॾे में पाहे खे विसाईंद में हिकिड़े चुंब जे कतरे पाणीअ जी ख़ुदा उन जी इज़त कई। अल्लाह अल्लाह अहिड़े तरीक़े सां अबाबील जी हिकिड़ी चुंब सां रब करीम हाथियुनि खे बर्बाद करे छॾियो। उहे उते ख़तम थिया पर हिकु उहो हाथी जेको रहमत वारे नबीअ जे नूर खे सलाम थो करे उन हाथीअ खे अल्लाह अज़ाब खां बचाए वरितो आहे। हाथी बचो सिर्फ हुजूर जे नूर जी तज़ीम कये। अब्दुल मुतल्लिब जे चेहरे पाक में अज तव्हां महबूब जे मिलाद के मल्हायो था खुदा हाथीअ खे इज्जत ॾिनी तव्हां त रसूलुल्लाह जा गुलाम आहियो। सुभान अल्लाह। नबी सरदार जो कलमो तो जे असां जे सीने में अल्लाह से अता कयो आहे। मुंहिंजा साईं मूं अर्ज़ पे कयो त आका नबी सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़मतुनि तो कुर्बान वञा। मिलाद शरीफ जो बरकतूं हे रहमतूं तो असां के वंट जी विरहाए जी जंहिं तरतो मिलन थियो पियो अॼु बि उन्ही तरता सॼे जग जहान खे अल्लाह साईं इज़त अता करे रहियो आहे। महबूब जो मीलाद रहमत वारे नबी जी विलादत बासआदत जॾहिं हिन दुनिया जे तख़्ते ते सरकार तशरीफ़ वठी आया जग जहान जरकी पियो हुकुम थियो त उठ सां तव्हां ॻाल्हायो आहे याद अलाए हाथ को वकर कंदा याद हाथी त समझियो पर अल्लाह करे हंधन वारा हाथी समझने हुते बि वञो त हे हंध पठा कुल्हनि ते हन इन्हनि हाथ निकाल के समझो त बाक़ी मुल्क पाण ई ठही वेंदो। नबी उठ सां ॻाल्हायो ऐं उठ हुकुम थी चुको आहे त हथ कपबो तूं यहूदीअ ॾे वेंदे तूं पाण ॿुधा तुंहिंजो मालिक केरु आहे त उठ मुंहिंजे रहमत वारे नबी जे दरबार में ईअं पियो ॻाल्हाए जीअं माण्हू ॻाल्हाईंदा। अर्ज़ो करे राणा यहूदी शुक्र करे जो बचो जेकॾहिं ईअं न करे हा अॼु सिर्फ मुंहिंजे महार में हथ विझे हा त ख़बर पइजी वञेसि हा घर न पहुचे हा अॼु मुंहिंजी महार 11,000 बिजली जी वोल्टेज हुई रुगो हथ विझे हा त इते जो इते मां ज़रा ज़रा करे ऐं ॻाल्हायां हा त जेको ग़रीब मज़लूम सां ज़ुल्म कंदो आहे उन ज़ुल्म जो अज़ाब अल्लाह इन तरीक़े सां ठाहे। सुभान अल्लाह। हुजूर फरमायो यहूदीअ खे दे ख़बर उठ काहीं दे चेसे मां उठ खां बस कई हे उठ मुंहिंजो न आहे इहो मुसलमान जो आहे पाण फरमायो न का आहे पंहिंजो उठ ओ साईं चरियो आहे विढ़ंदो मारींदो मां उठ तो हथ खयो मुसलमान खां माफ़ी थो वठां मां इन जी इज़त थो कयां जंहिंजी उठ बि इज़त थो करे त हुजूर उन ग़रीब मिस्कीन मुसलमान जे तरफ़ मुखातिब थी पाण पुछनि था कर ख़बर छा कंदो ही कहिड़ो अमल थी कहिड़ो चङो कमु कयो थी अॼु उठ बि तुंहिंजी इज़त थो करे अल्लाह एडी वडी तोसां मेहरबानी कई आहे जो तुंहिंजे मथो चोरीअ जो इल्ज़ाम लही वियो तूं पाक थी वए हथ कपजण खां बचो उठ वञण खां बचो कहिड़ो कमु थी कहिड़ो अमल थी अखियुनि मां लुढ़क हारे रोई करे अर्ज़ो करे या रसूल अल्लाह मां हिकिड़ो अनपढ़ियल सादो मुस्लमान ग़रीब आहियां मिस्कीन आहियां उमिरि उथनि चाहींदे कन्हनि में गाह कंदे गुज़री का ख़बर कोन्हे का पर मुंहिंजा सोना नबी सरदार मुंहिंजो ॿियो अमल त कोन अथ में पर जॾहिं राति जो टाइम थींदो आहे बचड़नि खे खाराए ख़िदमत करे सुम्हारे जॾहिं निंड करण जो वक़्तु थींदो आहे अॻ में निंड कोन कंदो आहे पंहिंजे हंध ते वेही तो रहमत वारे नबीअ ते घणे खां घणो दुरूद पढ़ंदो आहियां सलात मुंहिंजे सुहिणे नबीअ जी दवा बि आहे दुआ बि आहे दवा बि आहे दुआ बि आहे दवा बि आहे दुआ बि आहे समूरल मलाइकनि सां जा पाण पढ़ंदो खुदा बि आहे। सुभान अल्लाह। आहे तवज्जो
हाणे त महमदानी भाउर त सभु पढ़ो वदा अचो हिकु दफ़ो दुरूद पढ़ो त पोइ वरी टे मरहले ते हलूं गॾिजी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाय हाय मुझे रहमत वाले नबी जो उर्स मुबारक मिलाद शरीफ हो इन जो बरकतू बेहिसाब हो। मुझा सोना हुजूर जॾहिं आया हज़रत कअब रज़ियल्लाहु ताला अन्हु ॿुधाए थो त उन वक़्त अञा ऐलान नबूवत पोइते जो मसलो हो। मूं ॾिठो में त राति जो पंहिंजे घर सुम्हियो पियो हो में मूं जूं बकरियूं पाण में ॻाल्हाइनि पियूं वेठियूं। हैरानगी लॻी त बकरियुनि खे छा थियो आहे माण्हुनि वांगुरु थियूं ॻाल्हाइनि त अधु राति में उथी घरवारीअ खे सॾु कयो उथी त छा थियो आहे सुबुह थी वियो छा सुबुह कोन थियो क़यामत थी वई क़यामत थी वई चई हा ख्वाब लधो थी चुप करे सुम्ह वञा अधु राति आहे सुम्हा कीअं खिलियो ॻाल्हो बख़्शिजाए क़यामत थी वई कंहिं ॾसियो थी चई बकरियूं थियूं ॻाल्हाइनि अहले किताबनि इंजील तौरात ज़बूर ॾसियो आहे जॾहिं जानवर ॻाल्हाईंदा त क़यामत थींदी बकरियूं माण्हुनि वांगुरु ॻाल्हाइनि थियूं इहे कंदे कंदे भित सां ॿियो घर हो त उन सॾु करे पुछो वॾा छो थिया हो चई यार क़यामत थी वई आहे बकरियूं थियूं ॻाल्हाइनि चई मां बि चवां त मुंहिंजी घोड़ी बि ॻाल्हाए वांगुरु थी ॻाल्हाए पई उन वरी घरवारीअ खे जो ॾिसो हाणे हो बि चवनि था त क़यामत थी आहे सभु ख्वाब लहंदा छा पर थोरी देरि खां पोइ नज़र तॾहिं पई त शाख ते हुल थी वियो सभु रेसो ते हिकिड़े चयोसीं हेठि लाहियो गाॾीअ खे मूं चयो हिते पुल कोन्हे पाणी किथे आहे मूं चयो पाणी हुजे हा त पोइ चए पोइ पुल ठाहे अची वञूं हा बहरहाल मुंहिंजा साईं मूं अर्ज़ु कयुमि त उन चयो त हाणे ही ॻोठ जा माण्हू गॾु थिया आहिनि ॿाहिरि निकिरी पुछे ईंदो अदा राति में आया हो छा ॻाल्हि आहे चया ख़बर कोन्हे छा क़यामत थी आहे क़यामत थी वई चए हा कंहिं ॾसियो अथव चई जानवर था ॻाल्हाइनि उठ बकरियूं रिढूं थियूं ॻाल्हाइनि माण्हुनि वांगुरु पिया ॻाल्हाइनि अॼु क़यामत थी वई आहे निहारे को तना को अकुलमंद को सियाणो सेब तो उन्हनि जे विच में बीठो आहे निहारे चवे थो अदा तकड़ न कयो क़यामत कोन थी आहे जानवर ॻाल्हाइनि अथा ठीकु आहे मञा थो पर एतिरी कोशिशि कयो उन जानवरनि ॾे वञो त सही ॻाल्हाइनि त अथा पर चवनि छा था चवनि बसि ईअं पंहिंजो फ़ैसिलो त न कयो हींअर ॻाल्हि भली कई थी हर को पंहिंजे बकरियुनि ॾे वियो को पंहिंजे उठ ॾे वियो को पंहिंजे घोड़ीअ जे तरफ़ वियो कन जो ॾिनो पुछा था कनि त छा थियो आहे तव्हां अधु राति में उथी ॻाल्हायो था त उन्हनि जानवरनि जवाबु ॾिनो तव्हांखे ख़बर न आहे त अॼु कंहिंजी विलादत थी आहे अॼु मके पाक में केरु आयो आहे अॼु कंहिंजो मिलाद थी रहियो आहे मके जे शहर में अब्दुल्ला जे घर में मके जे शहर में अब्दुल्ला जे घर में अदा चंद्र खिड़ियो चांद थी गुल नूरिया जी सुरहार थी अॼु तोखे मुबारक आमो मिन अॼु तोखे मुबारक आमो मिन अॼु तोखे मुबारक आमो मिन मके जे शहर में अब्दुल्ला जे घर में मके जे शहर में अब्दुल्ला जे घर में अदा चंद्र खिड़ियो चांद थी गुल नूरिया जी सुरहार थी अॼु तोखे मुबारक आमो मिना अॼु तोखे मुबारक आमो मिना हाय हाय महबूब जो मिलाद उर्स मुबारक हो और मुंहिंजा साईं जानवर खुश पिया थियनि अब्दुल मुतलिब जी इज़त करे ॾेखारियो पन पन वारीअ जो ज़रड़ो ज़रड़ो खुश पियो थिए त पोइ महमदानी भाउर छो न कुझु थी मिलाईंदासीं असां इन जे करे उर्स कंदा आहियूं पंहिंजो उजेड़ियल घरो आबाद कबो मिठा उरे समय ईद मिलाद कबो अता उरे समय ईद मिलाद कबो पंहिंजो उजेड़ियल घरो आबाद कबो मिठा उरे समय ईद मिलाद कबो
ईद मिलाद कंदा हूं त जीअं जग खे ख़बर पए त महबूब जो मिलाद इतु ही बिगड़ियल कम बणिजी पवंदा आहिनि। हाय हाय ऐं मुंहिंजा साईं वक्त जे चोटीअ जो आलिम हो हज़रत शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात पाक हिंदुस्तान जो बुज़ुर्ग उन अल्लाह वारनि जो दग कहिड़ो अल्लाह वारनि जे दर तो सिखो न सही दरबार आलिया भरचूड़ी शरीफ अमा हर तरह का वाक़िफ़ आयो अल्हम्दुलिल्लाह जॾहिं गादी वारा साईं रोज़े मुबारक वारा साईं उन वक्त जॾहिं पंहिंजे मसरत ते जलवा फरोज़ हा त को हिकिड़ो हली आयो अर्ज़ के साईं तव्हां पंहिंजी जमात खे सबक़ ॾींदा हो त अल्लाह वारनि जे दरबार ते वञो अल्लाह वारनि जे दर ते वञी फैज़ हासिल कयो जैसे पोइ अल्लाह त जिथे किथे आ मौलवी साहब से सवाल कयो हो और रोज़े वारे साईं का दरबार आलिया भरचूड़ी शरीफ तो खुदा जी कामिल बाने निहारे जे पुत्र अकुल अथी इल्म अथी पर अञा को अहले दिल के हथ हथ में न ॾिनो थी देखो तो के दग ॾेखारे अॻिते जो तो के मार्फत जो रस्तो मिली पवे फुल्लल ही जैसे कीअं फुल्लल आया पाण फरमाया बा पानी जो खपंदो आ त काॾों कढंदा हूं जग मां हेठो ज़मीन मां पानी मथे निकरंदो कैसे हा पाण फरमाए पो हाणे जो तोखे उञ लगे हिते वेठा हूं वेठे वेठे पो तू जो पानी घुरी त तोखे चवंदासीं खोटरे कढ जिथे वेठा हूं ते पानी आहे हितों पानी कढंदे या नलके ते वींदे निहारे जे तो मुंहिंजा साईं ज़मीन में पानी त जिथे किथे आ पर पानी पीअण जे लाइ नलके ते वञणो पवंदो त भरचूड़ी शरीफ जे दरबार जा शहनशाह रोज़े मुबारक वारा साईं फरमाइनि था अब्बा जे पानी जिथे किथे आहे पर पीअण जे लाइ नलके जो ज़रियो आ पीअण जे लाइ खूह जो ज़रियो आ अहिड़े तरीक़े सां अल्लाह जिथे किथे आ पर उन जे मिलण जो ज़रियो अल्लाह जे वलीयनि जी दरबार आहे सुभान अल्लाह सोन त वञो सोनारनि वटे खपई सोन त वञो सोनारनि वटे रबो मिलंदो थी रब वारनि वटे खपई सोन त वञो सोनारनि वटे खपई सोन त वञो सोनारनि वटे रबो मिलंदो थी रब वारनि वटे खपई सोन त सुभान अल्लाह अल्लाह वारनि जो दरबारूं अॼु बि आबाद हन सारी रात सुबहान जागी जन याद कयो उन्हनि जो अब्दुल लतीफ चवे मिटीअ लधो मान अदा किरोड़े कन सलाम अचो अंगण उन्हनि जे सुभान अल्लाह कंहिंखे झले कंहिंखे झलींदे कंहिंखे रोके कंहिंखे रोकींदे खुदा जो कसम जीअं झलनि था तीअं कम वधिया इस्लामाबाद साबित करे ॾेखारियो सिर्फ मुल्क पाकिस्तान छा पर पूरी दुनिया लुटी वई वाह मुझे दिल पर हुजूर जे गुलामन जो मकाम लब्बैक या रसूल अल्लाह जा जंहिं वक़्तु आवाज़ बुलंद थिया त पूरी दुनिया जी निगाह उते ही पूरी दुनिया जी मीडिया उते ही हर दुनिया जे निगाहुनि जो मर्कज़ बणिजी वियो सभु निहारे चवनि पिया त हिन जहान खे जेकॾहिं अॼु बि रब करीम आबाद रखियो आहे त सदके रसूल सुभान अल्लाह जी अज़मत जे सदके दुनिया आबाद आहे ओ मुंहिंजा साईं तवज्जो फरमा अल्लाह वारनि जी ज़िंदगी तो कुर्बान वञा जेको सनन तर ते ईंदो खाली न वेंदो आहे हज़रत गौस बहाउल हक़ ज़करिया मुल्तान जो शहनशाह उन अल्लाह जे कामिल वली अल्लाह जे दरबार में हिकु कुरारी औरत हली आई हथड़ा ॿधी अर्ज़ी करे साईं गरीब आहियां मिस्कीन आहियां औलाद जो सवाल आहे अधु उमिरि गुज़री वई अञा झोली आबाद नथी थिए खुदा जे बाने अखियूं बंदि करे दुआ घुरी मुंहिंजा करीम रब करम फरमा थोरी देर खां पोइ चवनि था अम्मा चओ पंहिंजी क़िस्मत खे चओ पंहिंजी मुक़दर खे रब करीम तुंहिंजे हक़ में तक़दीर जे कलम में औलाद कान लिखी आहे इहे ॿुधी करे अखियुनि मां लुड़क हारे रोई कुरारी वापसि मोटे थी नज़र करे त नंढड़ा ॿार रांदि था खेॾनि पिया उन नंढड़नि ॿारनि जे विच में हज़रत शाह रुकने आलम गौस बहाउल हक़ जो पोटो आहे उन ॾिठो टकु ॾेई पुछे थो अम्मा कुरारी केरु आहे किथां
माण्हू आई आ कंहिंमें कमु थी छो रोई थी पई हथड़ा ॿधी चे थी पुट तुंहिंजे ॾाॾे रोज़ बहाल हक़ जे दर ते उमेद खणी आयमि सवाल घुरण आयमि दुआ घुराइण आयमि पर साईं चयो त तुंहिंजे तक़दीर में औलाद कोन्हे इन जे करे मुक़दर ते रुआ थी पंहिंजा सूर रुआ थी पंहिंजा ॾुख रुआ थी पई तकड़ी तकड़ी घर थी वञा पाण फरमान था माहे दर अहिड़ो आ हितां रोज़े न वञ ख़ुदा वास्ते मोती आ कुझु घड़ियूं वेह तुंहिंजो कमु ठाहियूं था उताए आयसि भाईअ खे विहारियो भाई वेठी त साईं पंहिंजे ॾाॾे ॾे विया चयूं कुझु बि कोन घर में अची जिते जमायत वेठी जमायत जूं पयूं जुतियूं साईं ने जुतियुनि जे तरफ़ वियो अहिड़ो कमु कयईं ॿ पेर हा हिकिड़ो सॼो ॿियो खॿो त पोइ सॼे पेर वारो जुती जो पादर खणी वरी ॿिए जे खॿे पेर सां मिलाए पियो हुनजो खॿो पेर खणी ॿिए जे सॼे पेर सां मिलाए पियो इहे जुतियुनि खे मटणु सटणु शुरू कयईं हज़रत गौस बहाल हक़ ज़करिया मुल्तान जो शहंशाह खुदा जे कामिल जी नज़र पई निहारे जे तो ऐ रुकने आलम पुट ही छा थो करी तो जो ताल्लुक़ कहिड़े ख़ानदान सां पुत्र कहिजो ही पोटो कहिजो आही ही कम त जाहिलन जो आ इएं कंदे त ख़ुदा जी ख़ल्क़ खिलंदी त उथी बि अर्ज़ो करे अब्बा जे जुतन मटण सटण सां ख़ुदा जी ख़ल्क़ खिलंदी त पोइ असांजे दर जो साइल खाली वञे त माण्हू छा चवंदा ख़ल्क़ खिलंदी अल्लाह जे कामिल खे जलाल जी दुआ थो घुरे हथड़ा ॿधी अर्ज़ो करे मुंहिंजा अल्लाह जहान जा पालनहारा मुझे दर ते हली आई आ अगर जे तकदीर में लिखल हुजे हा वो तो घर मिली वने से हा हिते तॾहिं आई आ निगाहे मर्द मोमिन से बदल जाती है तकदीर निगाहे मर्द मोमिन से बदल जाती है तकदीर सुभान अल्लाह हथ मथे करे चओ सुभान अल्लाह दुआ घुरियऊं बस थोड़ी देर खां पोइ हथड़ा हेठि करे पाण फरमायो अम्मा तूं हिकु वठण आई अलाह सत ॾिना वञी पंहिंजो घर आबाद कर ख़ुदा जे कामिलनि जे दर तऊं केरु खाली वेंदो ई नाहे अल्लाह वारनि जो दर अजीब आ पर इहो रहम करम नूर सॼी काइनात जे ज़र्रे ज़र्रे में अगर आहे त सदके रसूलुल्लाह महबूब जे दर ते उते त जेके पंहिंजा अचनि त पंहिंजा थिया पर परावन बि भाकुर जो पातो त ॻोठ वतन अपो अम्मा उन्हनि खां विसे मुझे रसूलुल्लाह जी रानी पहली पहली घरवारी मोमिनन जी मां हजरत अम्मा खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा उन जीजल अमर जी अञा हुजूर सां शादी न थी शादी थियण खां अॻु मुझे महबूब मदीने जे साईं जी दरबार में अञा निकाह जो पैगाम न मोकिलियो अथई उन वक़्त खां अॻु थोरो टाइम पंहिंजे भाउ खे उथनि जो काफ़िलो ॾेई शाम मुल्क जे तरफ़ रवानो कयाई वञ शाम मुल्क में जा ये मुझे सामान खपाए कुछ विकणी अच कुछ वठी भी अच संदस जो भाव बिरादर उठ काफिले जे सूरत में काहे शाम मुल्क में पहुंचो काफिलो सामान समेत मार्केट में खपाए दिल में सोचे त घर वञा त कुछ वटियूं सुभान अल्लाह जे वक्त मार्केट में आयो नजर जो के तो उठ भी विकामन पिया जानवर भी विकामन पिया कपड़ा भी विकामन पिया मुख्तलिफ सामान खपे थो पियो पर उन मार्केट में माण्हू भी विकामन पिया हर तरह विकामन था पिया ये माण्हू जे जमल कतार ॾे आयो त सभु कंहिंजो निगाहूं त मूंखे केरु ख़रीद कंदो मुंहिंजो केरु ख़रीदार बणबो सभु कंहिंखे उमेद हुई अल्लाह अल्लाह मुंहिंजा साईं उन माण्हुनि जे कतार मंझा अम्मा खदीजा जो भाउ हलंदे 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 हिकु अहिड़े मोड़ ते पहुतो नज़र करे त वॾनि जे विच में हिकु नंढड़ो ॿार बि वेठो कंहिंजे निहारे कोन पियो कंहिंखे ॾिसे कोन पियो भले कोन जे अखियुनि में लुड़क हा रोए थो वेठो रोईंदे रोईंदे लुड़क हारींदे हारींदे अल्लाह जी कुदरत मुझा साईं अम्मा खदीजा जो बिरादर भाव जे मथों बीठुस
उन नंढड़े ॿार सां ॻाल्हायो उन खां पुछे थो छो थो रोई मार्केट में वेठो ही छो रोअण जो राज़ कहिड़ो थी जे तो मुंहिंजा साईं हित मार्केट में जेको माण्हू ख़रीद कंदो इन जे लाइ त मुंहिंजे ॿनीअ में कमु कंदो मुंहिंजो घर आबाद कंदो मुंहिंजे घर में हली मुंहिंजी ख़िदमत कंदो इन उमेद ते ख़र्च कंदा पर मुंहिंजी उम्र इन हाल में आ न मां ॿनीअ जो कमु करे सघंदुसि न ख़िदमत करे सघंदुमि अञा मूंखे सहारो खपे इन जे करे रुआं थो त केरु मूंखे ख़रीद कंदो केरु मूंखे वठंदो पुट केरु नालो छा थी किथां आयो आहे अर्ज़ो करे साईं मुंहिंजो नालो ज़ैद बिन हारिसा नंढड़ो आहियां मासूम आहियां छो थो रोई छो परेशान आ हथड़ा ॿधी चए थो साईं कीअं न रुआं रुअण जो राज़ कहिड़ो चए थो पुछी कहे प्यार जी क़ीमत मासूम हो हित कीअं पाते चइजे नंढनि ॿारनि सां रांदि पियो खेॾां बसि ओच तो उठाया ॿिए उठ ते विहारियो हिते विकियूं पाण हलिया विया ज़ैद नालो आहे हारिस जो पुटु हा रहमत वारो नबी जॾहिं मेराज शरीफ़ ते वियो जन्नत ॾिठऊं त जन्नत जूं लखे किरोड़े हूरूं आयूं इस्तक़बाल करण जेका हूरुनि जी सरदार ही हुज़ूर उन सां ॻाल्हायो पुछियोसि ॾे ख़बर जन्नत में घोट कहिड़ो मिलंदी तुंहिंजी शादी कंहिंसां थींदी निहारे जे थी राणा मूंखे ॿी त ख़बर कान्हे पर हिकिड़ो ऐलान ॿुधो थमे त जेको तुंहिंजो जन्नत में घोट थींदो सभिनी हूरुनि जो सरदार उन जो नालो थी ज़ैद बिन हारिस इहो ई छोकिरो जेको अॼु रोए पियो त मुंहिंजो ख़रीदार केरु ख़रीद कंदो हाय हाय अहिड़े दर ते पहुतो अहिड़ी निगाहे करम थी जो जन्नत जे हूरुनि जे सरदार जो मालिक बणिजी वियो कीअं पहुतो अॼु त रोए थो त को वठण वारो कोन्हे पुछी कहे प्यार जी क़ीमत तॾहिं ॻोढ़ा तरी आया पुछी कहे प्यार जी क़ीमत तॾहिं ॻोढ़ा तरी आया कंदासी फैसला असां निबिरी वयल माण्हू असांखे केरु सारींदो असां विसिरी वयल माण्हू असांखे केरु सारींदो रोए थो रोईंदे रोईंदे उन चए अदा रो न पुट मां तुंहिंजो ख़रीदार आहियां जेतिरी क़ीमत ख़र्च थींदी कंदुमि तोखे वठी थो हलां मार्केट मां ख़रीद करे उठ ते चाढ़े मके पाक में पहुतो पंहिंजी भेण मोमिननि जी मां रहमत वारे नबी जी घरवारी राणी अम्मा खदीजा जे ख़िदमत में पेश थो करे अदी जो कुझु न वरितो में नंढो ॿार रोए पियो रहम अची वियो तुंहिंजे पैसनि मां ख़रीद करे आंदो थमे पुट कोन हई हिनखे पुट करे पाली थोरनि ॾींहंनि में अम्मा साहिब जो निकाह थियो रहमत वारे हबीब सां उन नंढड़े ॿार खे बि वतियूं आई अर्ज़ थी करे मुंहिंजा सोना नबी हे नंढड़ो आहे हिन जो वतन हिते कोन्हे ॻोठ हिते कोन्हे अबो माइट अज़ीज़ कोन्हनि के अलाए किथां जो मुसाफ़िर विकामी मूं वटि पहुतो आहे साईं तव्हां इन जे बि मथां का रहमत जी निगाह फरमायो हुज़ूर जी ज़ात उनखे क़बूल फरमायो पाण सां गॾु वेहारनि था पोइ हुकुम कयो से पुट अबो बि तोखे ॻोल्हींदो हूंदो अमर बि तुंहिंजे लाइ रोंदी हूंदी हाणे हिकिड़ो कमु कर तूं अहिड़े हंध ते पहुतो ई जिते सॼो जहान ईंदो आहे मके पाक में तो दुनिया थी अचे हाणे मके पाक जे भर में काबतुल्लाह जे वेझो थी आबे ज़मज़म जो खूह पाणीअ जो हाणे उते वञी बीह पोइ जेके हाजी हज करण अचनि तवाफ़ कनि पोइ ज़मज़म जो पाणी उन्हनि खे पीआरे मन को हज करण अचे तोखे सुञाणे विझे इन जे करे नंढड़ो आहे मासूम आहे ऐं मुंहिंजा साईं ज़मज़म जा पाणीअ जा प्याला भरे हाजी सगोरनि खे पीआरे थो पाणी पीअंदे पीअंदे वक़्तु गुज़रंदो वियो ऐं मुंहिंजा साईं पाणी खणी उन खूह जे टपर खे टेक ॾेई वेही रहियो हाजर जो हिकिड़ो जथो फिरंदे फिरंदे हिकु शख़्स जी जो नज़र पई बीही रहियो ॿिए पुछो सभा छा आहे यार लॻे थो त हे नंढड़ो त हारिस जो पुटु आहे रोई 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 परेशान थी वियो आहे अॻिते वधो पुछऊंसि त कंहिंजो पुटु ही ॾसींदो अॻिते जो अचनि त ज़मज़म जे खूह जे किनारे खे टेक ॾेई वेठो आहे अखियुनि मां नीर पाणीअ जा हारे थो पाणीअ जो ज़मज़म जो प्यालो हथ में अथसि मथां अचे बीठा अबा ज़मज़म पीअंदो पुट ज़मज़म न पीअंदासीं बाक़ी मुंहिंजे मथां छो बीठा हो पुट तुंहिंजे मथां इन जे करे बीठा हूं ॾस त नालो छा थी
अखिल में लुढ़क छाजा थी, ये चेहरे ते उदासी छाजी थी, परेशान छोपे लगी नंढड़ो आ तुझी उम्र परेशानी जी त आहे ई कोन त निहारे कंद मथे खणी उन्हनि खे चए थो लुत्फ़ ॾींदड़ लॾे विया, लुत्फ़ ॾींदड़ लॾे विया, मिठा लुत्फ़ ॾींदड़ लॾे विया, निंड मां जाग ॾिठुम सॼेलियूं जान बचायूं छॾे विया, लुत्फ़ ॾींदड़ इन जे करे तो रोआ पियो। जो वक्त जो पीउ केरु आहे हारिस भाकुर खणी पातऊं सुञातोसीं असां सां वेह उठ ते माण्हू मोकिलियो। 2 ॾींहंनि खां पोइ हुनजो पीउ अबो पंहिंजे ॻोठ जे माइटनि समेत अचे पहुतो। हारिस अची पहुतो ऐं ज़ैद पुट ॻोल्हींदे मंज़लूं कंदे कंदे अब करीम जहिड़े तोसां मिलायो थम कंहिं वटि रहीं थो, कंहिं वटि तुंहिंजो घर आहे। जॾहिं महबूब मदीने जे साईं जे दरबार में हाज़िर थियो, हुज़ूर खे अर्ज़ था कनि असांजो बच्चो पाण फरमाए तव्हांजो आहे, पंहिंजो वापसि वठी वञो, पर हिकु शर्त आहे, अगरि जेकॾहिं पंहिंजे ख़ुशीअ सां हलंदो त वठी वञो, पर जे हिते टिकंदो त ज़बरदस्ती असां बि न ॾींदासीं। मर्ज़ी अथसि जिथे रहे। पुट खे पीउ थो चए अबा रोईंदे रोईंदे तुंहिंजी अमड़ बि तुंहिंजो अबो बि अलाह जहिड़े मिलायो आहे काॾे हलंदे निहारे जे तो अबा तूं बि अबो ई अम्मा बि आहे, पर सॼे जग जहान जे मथां जेको शफ़ीक अबे खां वधीक अम्मा खां वधीक उहो मुंहिंजो सुहिणो रहमत वारो रसूल आहे। बाक़ी ॾींहं हयातीअ जा हिते गुज़ारींदुमि जीअं जहान खे ख़बर पए त आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया, पड़ गई जिस पे नजर बंदे से मौला कर दिया। इहो महबूब जे दर जो फैज़ हो, अलाह वारनि खे मिलियो त को गौ सुभाउ हक़ गादी जो शहनशाह वो हाफ़िज़ क़िबला साईं मुहम्मद सिद्दीक़ भरचूंडी शरीफ जे दरबार जो शहनशाह वो अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह बणिजी वियो, को भित जो लतीफ़ सरकार बणिजी वियो। अलाह वारनि जी ज़िंदगी अजीब आहे। तवज्जो आहे त 4 हिसा अॻ में ॿाहिरि चवनि था राति टिकूं ये अधा हाणे कुझु हे बि ॿुधाए मुंहिंजो 5 कलाकनि जो पंधु आहे जिते मूंखे वरी पहुची उते वञिणो आहे। दुरूद पढ़ो मस महमदानी भाउरनि जो तरड़ो नसीब थियो आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि कया वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाय हाय अदा सोचे त मौला अली जे लाइ बि कुझु ॿुधाए, मां तोखे आख़िर में मौला अली जे बचड़े जो ज़िक्र थो ॿुधायां। सुभान अल्लाह तो दुआ था कयो। हाय हाय जेको हसनी बि हुसैनी बि सॼे जहान जे वलियनि जो सरताज बि आहे त सिज बि आहे। भितुनि में लिखण वारो लतीफ़ हिंदुस्तान जे इंग्लैंड में वञी पहुतो, पोइ सामने बरस सोड़ कोई पिया खाइनि ॿूटियूं खाऊं त एॾा थियूं। पोइ अलाह वारे उतां बि बगदाद जे तरफ़ मुहरो करे मौला अली जे बचड़े हसनी हुसैनी सैयद आले रसूल तुंहिंजे मुंहिंजे महबूब मुर्शिद कादरी सिलसिले जे सरदार ऐं अगवान पीरनि जे पीर मुहियद्दीन अमीर हज़रत दिलबर दस्तगीर खे सॾा कया। उतो सॾ थो करे मीरो शाह मदद थियो अची औखी अवेर लिल्लाह लग लतीफ़ चवे हर पाज़ी दे पेर औलाद अली शेर कर का मार मुरीद ते। बगदाद वारे साईं जेको मौला अली जी औलाद आहे, मौला अली पियो वञे निमाज़ पढ़ण, ॿ हिकिड़ा यहूदी आया जे अहिड़ा सुवाल था पुछोसि जो सिधो लही वञे निमाज़ ई रहिजी वञे। हलो दगुरे बीठा अली साईं हिकिड़ो सुवाल आहे उनजो जवाबु त ॾे। पाण फरमायो कहिड़ो? चएसि जानवर हलाल कहिड़ा हराम कहिड़ा?
केड़ा जानवर खाइबा केड़ा न खाइबा। हाणे सोचूं त इन जवाब अचण में 8 कलाक लॻी वेंदसि। 8 कलाक बीहे वरी ॿियो सुवाल था पुछूं। मौला अली निहारे फरमायो अब्बा जेको जानवर गाह खाइण खां पोइ ओगर वराए इहो हलाल आहे, जेको ओगर न वराए इहो हराम आहे। ॿियो सुवाल पुछो। हिक ॿिए खे पिया ॾिसनि। 8 मिंट में सुवाल पूरो थियो। से भला पखी केड़ा हलाल केड़ा हराम। पाण फरमायो जेको चुंब सां चुके इहो हलाल, जेको चंबे में झले पटे इहो हराम। हेठ मथे ॾिसी 3 साल करण जी जुरत कोन थी। हथड़ा ॿधी चवनि था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हालिय जो तो दरुई अहिड़ो हो त दिल पर दस्तगीर सरकार जे दरबार दा कुर्बान भिटुन में लिखण वारो रतीब सॾे थो पियो इन तरतौ अलाह जे वलियन खे फैज़ मिले थो पियो। त पोइ बगदाद खां थोरो ॿाहिरि हिकिड़ो फ़क़ीर हो। पोइ उन जी घरवारी थी चए त ॻाल्हि त ॿुध यारी बि कयूं था ॿारहीं बि कयूं था। असांजे घर जे अंदरि नंढड़ी न्याणी आहे छोकिरी आहे जेका बीमार आहे। बीमारी वधी 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 उज़बा जे ख़राब थिया। अखियुनि ॾिसणु छॾियो, कननि ॿुधणु छॾियो, पेरनि हलणु छॾियो, हथनि ॿठणु छॾियो, ज़बान ॻाल्हाइणु छॾियो। यारीअ जा देगड़ा बि कयूं। हे हंधनि वारा हे हाथी हूअं ई बिगड़िया वेठा आहिनि। यारियूं कयो ई न वरी जो हीअ अज़ाब कमु कीअं ठहंदो। हाणे ॻाल्हि ॿुध मुर्शिद करीम ॾे वञ बगदाद दावत बि करे आ। पोइ साईं हिते ईंदो त अर्ज़ु कंदासीं राणा दुआ घुर त न्याणी ख़ुशि थिए। पोइ जे न्याणी ख़ुशि थी अलाह ॿुधसि त पोइ यारीअ जा देगड़ा बि थींदा। पर जेकॾहिं दुआ क़बूल न थी मुर्शिद दुआ न घुरी त पोइ अॻिते देगड़नि जो दर कंदासीं बंदि। सिधो बगदाद में पहुचो। साईं जन वेठा आहिनि। वेठे वेठे निहारींदे निहारींदे पाण पुछनि था बा कीअं आयो हुई। मुंहिंजी दावत क़बूल फरमायो। पाण वर्दी न ॾिनो। ॿियो दफ़ो थो चए दावत क़बूल फरमायो, वर्दी न मिली। टियों दफ़ो सदके साईं मस्जिद में अंदर ॿाहिरि निकिरी अबा वञ तुंहिंजी दावत क़बूल आहे। फलाणे ॾींहं ते ईंदासीं। हे घर पतो ॾींहं पियो करे त बाबा अञारे ते महमदानी भाउर 9 तारीख़ ते गॾु थींदा। अञा 4 तारीख़ आहे। ख़मीस जो ॾींहुं चएसि रिसालदार खां अॻिते अचिजो। वरी 9 तारीख़ असांजो अली खान भाउ जो ॻोठु आहे उते महमदाननि में अचो। पोइ ॾींहं गॾु आहिनि न। हिन जो ॾिठो त मुंहिंजे अङण ते पीरनि जो पीर दिल पर दस्तगीर पियो करे। ॾींहंनि गणींदे वक़्तु गुज़रंदो वियो ऐं मुंहिंजा साईं जॾहिं ॾींहुं पूरो थियो मुर्शिद करीम खे ईंदो ॾिठई त अङण उजरा थी पिया, चरकी पिया। चए थो अल्लाह जी ज़ात पाक तुंहिंजी महिरबानी अॼु मुर्शिद करीम मुंहिंजे दर जो महिमान आहे। जंहिं वक़्तु सरकार उन जे अङण ते पंहिंजा क़दम मुबारक रखिया त हथ अदब जा ॿधी अर्ज़ थो करे राणा मुंहिंजे घर जे अंदरि न्याणी नाचाक आहे। करम फरमा, दुआ जो अहसान फरमा। खुदा जे कामिल बाने दुआ जे लाइ हथड़ा खयां मुंहिंजा रब करीम महिरबानी फरमा। हिन जे न्याणीअ खे तंदुरुस्ती अता कर। हथनि खणण जी देरि ही त न्याणी जेका ज़बान बंदि ही जीअं खुली न्याणी थी चए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे ख़ुशी हा साईं दिल ठरी पई। हाणे जमात खे नंगर चएसि न ॾींदुमि। छो हिकिड़ो शर्त आहे। शर्त कहिड़ो थी नंगर ॾियण जे लाइ। चएसि दावत ॾियण जो आयो हुओ। पोइ 3 दफ़ा ऐलान कया मामा अचिणो बि हुयो त पका ई छो पिया हा न जी वर्दी मूंखे न पिया ॾियो छा सबबु हो। मुर्शिद करीम फरमाया बा पका ई तॾहिं कईसे जो जॾहिं तूं घरों पियो निकिरी त घरवारी पई चए त शर्ती दावत आहे। दुआ क़बूल थींदी त पोइ अॻिते कमु हलंदो। दुआ क़बूल न थींदी त दर बंदि कंदासीं। पोइ तूं घरों निकिते मां मथे ॻाल्हायो। जॾहिं लाइन बहाल थिए जॾहिं ओॾो जवाबु मिले अर्ज़ु कर मुंहिंजा अल्लाह जे दुआ करी क़बूल त मां दावत कयां क़बूल। उते मुंहिंजा हथ क़बूल थियनि त पोइ सभु कुझु ठही पए। हाय हा त पोइ उन वक़्तु तूं मूं वटि पोइ पहुते है तुंहिंजो कमु रब अॻ में ठाहे।
दर ते आया हूं हथड़ा खया से अज दुआ कबूल थी अल्लाह तुझे न्याणी के तंदुरुस्ती ॾिनी सेहत ॾिनी त रहमत वारे नबी जो उर्स मुबारक हुजूर जो मीलाद इहो जग जहान में अज में बंदिजे थो विरहाइजे थो पियो हज़रत शाह वलीउल्लाह हिंदुस्तान में आले रसूल उहो तमाम वॾे पैमाने जो उर्स मुबारक कंदो हो पर वक्ती तौर ते गरीब थी वियो मिस्कीन थी वियो छो त ख़ुदा जी मर्ज़ी आहे पोइ जंहिं वक़्तु गरीब थियो त चणा चांवर छोला पचाए मुंहिंजे रहमत वारे नबी जो उर्स मुबारक मीलाद करे ऐं नंढड़ा नंढड़ा ॿार घुराए उन्हनि खे खाराए दुआ घुरी सुम्ही पियो त आधी रात खां पोइ निंड में ॾिठई ख्वाब में ॾिठई त मुंहिंजे आका हो त हुजूर जी ज़ियारत थी सरकार निहारे जमात खे चवनि था अब्बा हे उर्स मुबारक जे तामन मो छोलनि जी प्लेट अॻिते रखी विरायो ओ राणा हे छोला अॻ में छो पाण फरमायो असांजो बचड़ो सैयद हिंदुस्तान में रोए थो हलाए छोला मुंहिंजा पोता हलाए न असां वॾनि तामन खे न दिल वारे नियत खे ॾिसंदा हूं हिंदुस्तान में वेठो आहे हुन छोला पचाया असां छके जग जहान खां अॻु में हुनजा छोला क़बूल कया हल बस पोइ आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पर गई जिस पे नजर बंदे से मौला कर दिया फूल खिलने लगे रहमतों के फूल खिलने लगे रहमतों के दोनों आलम करीने में आए वह महीना दुल्हन बन गया मुस्तफा जिस महीने में आए वमा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अदा साईं अल्हम्दुलिल्लाह अज वॾनि दुआउनि जो हक़दार त उहो जवान आहे जेको अॼु सॼे हिन कचहरी जो सिंगार आहे उन अदा सां मुंहिंजी कचहरी थी जंहिं क़ुर कयो आहे तवज्जो जंहिं ॻोठ जी मस्जिद आबाद उहो शहर आबाद पर मस्जिद खे आबाद कंदो आहे मस्जिद जो इमाम अदा तव्हांजे मस्जिद खे आबाद करे ॾेखारियो आहे साबित थी वियो इन नंढड़े ॻोठड़े में महमदाननि भाउर जा घर बि थोरा आहिनि इन ॻोठ मां क़ुर जो हाफ़िज़ ॿाहिरि निकिरी आयो त मुंहिंजी कोसनि भाउरनि खे जखरानी भाउरनि खे ॿियनि बिरादरनि खे बि गुज़ारिश आहे त ख़ुदा वास्ते पंहिंजे ॻोठ जे मस्जिदनि खे आबाद कयो अगरि मस्जिद आबाद तव्हांजा शहर आबाद थींदा पर मस्जिद खे आबाद मस्जिद जो इमाम कंदो आहे ऐं तव्हांजे ॻोठ जो इमाम मुंहिंजे मस्जिद खे आबाद थो करे पर इन खे आबाद तव्हां महमदानी भाउर कंदव तव्हांजे मथां हक़ आहे इन नंढड़े जी ख़िदमत कयो हाफ़िज़ साहब नूर हसन अल्हम्दुलिल्लाह हे अदो गोलो चइबो आहे जेको सभिनी जो गुलाम हिदाई साहब चो त मूं सारी दे सुपरी अची जे हेकार पेरे धया पिंबरियूं हंध विछाया वार साजन सब जमार आओ गोलो थी गुज़ारिया हिदाई साहब पंहिंजी ॻाल्हि कई पर गोलनि भाउरनि खे यादि करे वियो आहे कि तो मूं सारी दे सुपरी अची जे हेकार पेरे धरिया पिंबरियूं हंध विछाया वार साजन सब जमार आऊं गोलो थी गुज़ारिया गोलो उनखे चइबो आहे जेको सभु कंहिंखे इज़त ॾे सभु कंहिंजो ग़ुलाम थी रहे अल्हम्दुलिल्लाह अदा नूर हसन खे अल्लाह असांजी इज़त बख़्शी आहे क़ुर पाक जो हाफ़िज़ कारी तव्हांजे ॻोठ जो इमाम आहे ॻोठ जी मस्जिद आबाद ॻोठ आबाद मस्जिद खे आबाद इमाम कंदो पर अदा नूर हसन जूं जेके ज़िमेवारियूं हक़ इन खे आबाद ॻोठाणनि जे मथां हक़ आहे घणी दर दुआए रब करीम मुंहिंजा चयल कलमात पंहिंजे दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम